महबूब सुभानी कुतुब रब्बानी भी महबूब सुभानी कुतुब रब्बानी अल्लाह जो सुभान अल्लाह अली जो बच्चो हसनी बिया हुसैनी बिया तो मुझे प्यारा दोस्तों दाद खुदा तो मामा बगदाद जो बियारी खाई आया तू हसन बिया हुसैन के दरबार मुझे दुआ हसन बिया हुसैन के दरबार कभी पानी पिया है तू मौला अली के दरबार मुझे दुआ हजरत मौला अली के दरबार में बिया तू खाई आया बगदाद मुझे दुआ बगदाद जो भी दीदार करे मदीना मुझे दुआ मा मुर्शिद आशक शाह साहब मदीने तू गलियों गलियों घूमिए अल्लाह जो सुभान अल्लाह पीरन जो पीर दस्तगीर जब वली जो सतारा जकरे दुआ घुरे 12 सालन जा बुन बेड़ा तरीबन वो दस्तगीर जा दीवाना जकरे 12 सालन जा बुन बेड़ा तरी सगन था तो असा जा भी बुन बेड़ा तरी सगन था बस ये हिकड़ी कहां बड़ी बुधाई न छो जो शेर मुस्तफा जो शहजादो में थोड़ा घणो लगा लाई दो वो मुजो इरादो इतना पूरो कलाम तकमीर कंदो पर हाणे टाइम भी थोड़ो आपको के मीर पूरे माथे में बीजल सो वचन साथ में चली भेज दस्तगीर का दारो ये तकल नाश के मार मार वाले भेज दस्तगीर पीरन जो पीर दस्तगीर महबूब सुभानी कुतुब रब्बानी उन जो मकाम का आला है अल्लाहु अकबर उन जे मुरीदन में उन जे मस्जिद में भी कमाल रखला डाडा का सुभान अल्लाह ये ना डाडा रण करे भेज दस्तगीर जमानो वो ही तो कर मन्यो यारो जी अमरजी असा जो तंगारो भेज दस्तगीर जनो नारो मोड़ बेलो हजर कभी है भेज दस्तगीर मन्यो यारो जी अमरजी असा जो तंगारो भेज दस्तगीर लाडा करे जो सुभान अल्लाह अल्लाहु अकबर महबूब मिल वतन जो सरदारा अल्लाहु अकबर मुर्शिद जो वात वली जो सरदारा अल्लाहु अकबर वो महबूब सुभानी कुतुब रब्बानिया यारे 70 हजार जो मजमूए है बिना माइक जे बिना लाउड जे जेने तकरीर फरमाया अल्लाहु अकबर जी गुफ्तगू कबिया अली जे मक्के जो कमाल कनिस अल्लाहु अकबर जी 70 हजार जो मजमे जे अग्या मुरीद में ठो गया वो भी ये बुधया यारे विच में बैठो हो गया वो भी ये बुधया 70 हजार जे मजमे जे बोया जे मुरीद में ठो गया ये अव्वल वारो बुधया त आखिर वारो भी ये बुधया दादा रड करे जो सुभान अल्लाह महबूब सुभानी कुतुब रब्बानी उनकी दुआ न रद्द ही न थी दिया अल्लाहु अकबर ब्यात वली है पर असा जो मुर्शिद पीरन जो पीर दस्तगीर वली जो सरदार है दादा करे जो सुभान अल्लाह असांजे रब कामिल मुर्शिद आशिक शाह जिलानी दस्तगीर जो मुरीद बिया दस्तगीर जो बच्चो बिया अल्लाहु अकबर मुझा प्यारा दोस्तों असांजे रब कामिल जे दरबार ते को गुलाम आयो अल्लाहु अकबर मुझा प्यारा दोस्तों पूरी जिंदगी जी थाने लाइ पमे गुजरिया अल्लाहु अकबर मुझा प्यारा दोस्तों नमाज पढ़ी थई त कुरान जो दीदार कयो थई अल्लाहु अकबर दिल में ख्याल आयो मना के अल्लाह वाले के दरबार थे किस्मत के अल्लाह दा अल्लाह वाला ठाई दा हिंदा जो सुभान अल्लाह करे मुसीबत हिंदा ठाई दा अल्लाहु अकबर अल्लाह वाले के दरबार में वना असांजे रब कामिल जी दरबार थे आयो ओ सही दरबार घूमी करे मां खबर पैदा हजरत किबला पीर सैयद मोहम्मद आशिक अली शाह जिलानी जी दरबार दादा रड़ करे सुभान अल्लाह जो आवाज अल्लाहु अकबर हुआ प्यारा दोस्त रसूल जे दरबार ते आयो रब के अर्ज में ओ सैमा दस्तगीर जो मुरीद कोन्हा पर हाणे दस्तगीर जो मुरीद थिन आयो आया मुरीद छा गाला ओ रब एकड़ो दिल में अर्ज खड़ी आयो आया जेकॾहिं उहो कबूल थींदो त पोइ दस्तगीर जे दर जो नौकर थी उस राजा जो सुभान रब कामिल फरमाए सबा छा गाला रब के अर्ज कई साई हाणे अर्ज खणी आयो छा गाला ओ मुंहिंजा मुर्शिद हाणे करम कयो
त पोइ हीअ ॻाल्हि ॿुधाया हा ॿुधा रब खे अर्ज़ कई ओ साईं मुंहिंजो बच्चो आहे जेको ज़बान खां गूंगो आहे कननि खां ॿोड़ो आहे न ॿुधंदो आहे न ॻाल्हाईंदो आहे पोइ जेकॾहिं इनखे 12 सालनि जो ॿुधल बेड़ो जेकॾहिं दस्तगीर तारे सघे थो त तव्हां दस्तगीर जा मचायो हीअ तव्हां बि तारे सघो था ॾाढा रड़ करे जो सुभान अल्लाह अञा दिल खे ठारे करे जो सुभान अल्लाह लाला जेको ॾाढा सुभान अल्लाह चयो उनखे मदीने जो दीदार करायो जेके चवे थी त मां मदीने हलूं केॾी दिल थी चवे त मदीने हलूं लाला ॾाढा जेको सुभान अल्लाह चयो उनखे मदीने जो दीदार कराया रोज़े पाक जो दीदार कराया अमीर हमज़ा जो भी दीदार कराया काबे जो भी दीदार कराया मुर्शिद आशिक़ अली शाह जिलानी जो भी दीदार कराया ॾाढा रड़ करे सुभान रब कामिल फरमायो असां हाणे जेकॾहिं महबूबे सुभाणे जे बचन वटि आयो हाणे तोखे खाली कोन मोटाईंदासीं अल्लाहु अकबर रब कामिल फरमायो असां इहो हथियार परे कर इहे थेला परे कर हासे हथियार परे थो कया थेला परे करे अल्लाहु अकबर मुंहिंजा प्यारा दोस्तो उहे हथियार परे थिया थेला परे थिया रब खे अर्ज़ कई हाणे छा कयासीं रब फरमायो सबा अॼु जीअं मां कया उहे तूं कर रब फरमायो मां वुज़ू थो कया हाणे तूं बि वुज़ू कर अल्लाहु अकबर मुर्शिद रब उनखे वुज़ू करायो हाणे छा करणो आहे साईं अल्लाहु अकबर रब फरमायो असां हाणे मस्जिद में हल नमाज़ पढ़ूं साईं मां त कॾहिं नमाज़ पढ़ी ई कोन्हे का मुंहिंजे रब फरमायो सुञाणा शख़्स अॻ में आयो पंहिंजे मर्ज़ीअ सां पर हाणे तोते दस्तगीरी नूरी नज़र हली रही आहे अकबर मुंहिंजा प्यारा दोस्तो मुरीद खे गुलाम खे मस्जिद में वठी आया मूंखे नमाज़ त ईंदी ई कोन्हे अल्लाहु अकबर रब फरमायो साहबा जीअं मां नमाज़ पढ़ा तूं बि नमाज़ पढ़ उनखे नमाज़ पढ़ाए करे अल्लाहु अकबर मुंहिंजा प्यारा दोस्तो नमाज़ पढ़जी वई दुआ रब जी दरबार में मुर्शिद हथ खया ओ मुंहिंजा अल्लाह हिते मां पुॼायो थमास मुस्तफा जे सदके अॻिते तोखे पारदा है मुस्तफा जे महफिल में तू भी आयो अॼु जहिड़ी मुसीबत थई मुश्किलात थई अॼु घुरण जो वक़्त थी मिलण जी खड़ी थे हथ मथे करे सुभान अल्लाह जो आवाज़ इंशाअल्लाह महबूब जे सदके ढोस भरजी वई ॾाढा करे तो सुभान अल्लाह अञा दिल खे ठारे करे जो सुभान अल्लाह अल्लाहु अकबर वरना मुरीद मुंहिंजा प्यारा दोस्तो नमाज़ पढ़ी दुआ फरमाई मुर्शिद रब दुआ घुरी करे उन मुरीद खे फरमायो ओ मुरीद वञ मुंहिंजे दरबार ते दुकान आहे इन दवा वठी आ वो दवा वठण जे लाइ उथियो रब फरमायो सबा तुंहिंजे पैसनि जी न अॼु सैयद आशिक़ अली शाह जिलानी जे पैसनि जी वठणी रब कामिल उनखे पैसा ॾिना वो दवा वठी आयो रब कामिल मुराक़बो कयो रब जी दरबार में हथ खया महबूब कायनात जे सरदार खे अर्ज़ कया पीर दिलबर दस्तगीर जे दरबार में हथ खया अल्लाहु अकबर मुंहिंजे रब कामिल हथ खणी करे कुझु देर गुज़री देर गुज़रंदी वई रब कामिल मुरीद खे दवा ॾिनी अल्लाहु अकबर मुंहिंजा प्यारा दोस्तो मुरीद ई वॾे बच्चे खे खारा दस्तगीर सरकार जे सदके बेड़ा पार थी वेंदी ॾाढा रड़ करे जो सुभान अल्लाह अल्लाहु अकबर रब कामिल उनखे दवा ॾिनी साईं हाणे त देर थी वई आहे हाणे काॾा वञा रब कामिल फरमायो सिधो रोड हलियो वञ रब हथियार लॻल आहिनि दुश्मनी या कीअं वञा रब फरमायो ओ दुनिया जा शख़्स आयो पंहिंजी मर्ज़ीअ सां वञे मुर्शिद जी मर्ज़ीअ सां ॾाढा रड़ करे तो सुभान अल्लाह महबूब जो परवानो वेठो आहे ॾाढा भेद दस्तगीर जो नारो
रब कामिल जो चवण सां सिधो रोड वधो गाड़ी आई बस में चढ़ियो बस में चवण सां हेॾे ॾिठई त बि पुलिस वारा हेॾा ॾिठई त बि पुलिस साईं हाणे त मुर्शिद मारा छॾियो हज़ार घणी सिधो करे पीर हाणे जेको हेॾे वारा पुछंदा जा हेॾो वारा हाणे मरणो त उहो ई आहे अल्लाह अकबर बस हलंदी रही हेॾो वारनि जी नज़र पई हेॾो वारनि जी नज़र पई अल्लाह अकबर अॻिते हलियो जो मुरीद खे ख़्याल आयो ओ मुरीद आयो पंहिंजी मर्ज़ीअ सां वञे मुर्शिद जी मर्ज़ीअ सां ॾाढा रड़ करे जो सुभान अल्लाह अल्लाह अकबर करे घर जो स्टाफ आयो आई करे करे घर रवानो थियो पारे वारनि ॾिठो अदा तूं हेॾा काॾा आयो अल्लाह अकबर घर वारनि चयो तूं हेॾा काॾा आयो अल्लाह अकबर हुन चयो दुनियावी कम सां कोन वियो हुयुसि अल्लाह जे कामिल वलीअ जी दरबार तां अची रहियो आहियां असांजे रब कामिल जी मज़ार जी जन्नत में ॾाढा जो सुभान अल्लाह कंहिंजो मुर्शिद ख़ैरपुर खां उथंदो कंहिंजो मुर्शिद लालसाले मां उथंदो कंहिंजो मुर्शिद कराची मां उथंदो कंहिंजो मुर्शिद मुंहिंजा प्यारा दोस्त हैदराबाद मां उथंदो कंहिंजो अफ्रीका मां उथंदो कंहिंजो अमेरिका मां उथंदो कंहिंजो लंडन मां उथंदो कंहिंजो फ्रांस मां उथंदो कंहिंजो दुबई मां उथंदो असांजो रब कामिल मुर्शिद आशिक अली शाह मुस्तफा जे क़दमनि मां उथंदो ॾाढा रण के जो सुभान अल्लाह रब कामिल मुर्शिद जी सुआलिया ओ मुरीद घर पहुतो नगड़े के मां उतारियो थई नगड़े के मां उतारे करे मुर्शिद रब जी उहा दवा खाराई दवा खाराए करे ये ॻाल्हि सम्झ में अचई पोइ दस्तगीर जो नारो ॿुधाइजा पोइ तुंहिंजी बि जेके हाणे मुश्किल खणी आयो उहा बि टरी वेंदई मुसीबत हूंदई उहा बि टरी वेंदई तुंहिंजे बचनि खां बि मुसीबत टरी वेंदी हे ॻाल्हि ॿुधी करे पोइ दस्तगीर जो नारो ॿुधाइजा अल्लाह अकबर वॾड़े खे दवा खाराई पाण बि आरामी थियो नंढड़ो बि आरामी थियो घर वारा बि आरामी थिया अल्लाह अकबर टाइम गुज़रंदो वियो राति गुज़रंदी वई फजर जो टाइम थियो हेॾे तवजह करे वेंदा फजर जो टाइम थियो अल्लाह अकबर मुंहिंजा प्यारा दोस्तो हकीमनि जा दरवाज़ा बंद थींदा आहिनि तबीबनि जा दरवाज़ा बंद थींदा आहिनि मुंहिंजा प्यारा दोस्तो वॾेरनि जा दरवाज़ा बंद थींदा आहिनि जॾहिं का नज़र कोन ईंदी त मुर्शिद जो दरवाज़ो यादि ईंदो कामिल जॾहिं मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह अकबर हीअ ॻाल्हि वणी त अहिड़ो दस्तगीर जो नारो ॿुधाया मुसीबत बि लही वञे मदीने बि वांग वरी वञे हे ॻाल्हि ॿुधी करे अल्लाह अकबर नंढड़ो फजर जो टाइम थियो हिते तवजह करे वेझा नंढड़ो फजर जो टाइम थियो नंढड़ो माण्हू थियो नंढड़ो उथी करे जेको ज़बान खां गूंगो कननि खां ॿोड़ो उहो जॾहिं उथियो अल्लाह अकबर जो आवाज़ ॿुधो अथई पंहिंजे अबे जे मथां आयो अबे खे अबे जे मथां आयो जेको ज़बान खां गूंगो उहो मथां अची करे चवे थो अबा उथ निमाज़ जो टाइम थी वियो आहे
रहो बस मुही शेर पढ़ न शेर का को दुआ खैर जो कलंदर के जो मुरीदा के जो भी हथ हेठ न दे आश कर बैठा हो मुरीद रुयत कर दुआ दी जरूरत लाए कलंदर के जो मुरीदा जो दस्तगीर जो कलंदर के जो मुरीदा हिदाई के जो मुरीदा सज्जन सरमस्त के जो मुरीदा इमाम अहमद रजा के जो मुरीदा पीर मेर अली शाह सरकार के जो मुरीदा रोजे खड़ी सरकार के जो मुरीदा सजो रब कामिल मुर्शिद आशिक शाह के जो मुरीदा पाण कामिल वली जवा आवाज वदा साडो लाउदारो अल्लाह जे कामिल वली ने पाण जवा सच हिदाई तो जो लाडा जो सुभान अल्लाह हिदाई तू के जो मुरीदा लाडा सुभान अल्लाह जो को ये शेर बनाए कि तो मीरा शाह मदद कर मीरा शाह मदद कर सुनी दादी आई लतीफ जो हसनी सुहादी हादी भी मुर्शिद के तोबा हसनी सुहादी ओ बादशाह बगदादी कर का माल मुरीद दे दादा जे के दस्तगीर दा सीमाना तो बंदे करे भेज दस्तगीर अल्लाह दादा करे भेज दस्तगीर वही कह दो कर आ पीर मिया पीर मेरो अरे जे दस्तगीर दे दरवाजे रखे रात मछलियां वो पढ़ाई की जरूरत ना है सभी लड़ गयो आ पीर मिया पीर देर न कर दस्तगीर मेरो चाओ देर न कर दस्तगीर मेरो शहर सदी में जो घर तीरा पकड़ो भयो आई खुशी खुशो दर्द तीरो कौन हो तस्वीर आशिक चाहतो समय सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दस्तगीर साहब थी दुआ तो कौन हो तस्वीर एड़ो देर न कर दस्तगीर मेरा मारे हे ना हे शेर के दुआ एड़ो इन के दारो हण दस्तगीर तो जो सजे जो सबूत तो भी मुसीबत भी गारी दो हे आशिक एड़ो भैया तू भी रह का बेड़ा पार थी आए बगदाद मा काह जो दिल पर दाद करे जीवन तो दिल साजो फरियाद अतबा करे भेज दस्तगीर इसी कयाई मुर्शिद मीर मेरो देर कर दस्तगीर मेरो से थार सजना मुल्क निसन हो मादो जान जिला दिया इशारे सामने दो खुशी थी बुढ़ी फकीर मेरो तारे सदा मेरो पार थी खुशी थी बुढ़ी फकीर मेरो तारे खुशी थी बुढ़ी फकीर मेरो तारे देर न कर दस्तगीर मेरो देर न कर दस्तगीर मेरो मस्को इन नारद जे गोद में साईं हजरत अल्लामा मौलाना साईं हक नबी साईं के अर्ज करदा से महबूब जी जो महबूब जी महफिल बुधाइल तमाम सा जो सीनो ठाणन हाने के जो भी आश के रसूल जो हक तू हेठन शेर मुस्तफा जो बच्चो जो मुस्तफा जी तारीफ बुधाई दो ताने तन के लेरा करे एड़ी मेरे साउंड की भी करे इस्तकबाल करे मुस्तफा जी गुलामी जो मेरो पार्थ में नारे तकबीर महबूबना व महबूब रब्बिना व बारिक व सल्लिम अलैहि या अल्लाह इन आश के रसूल जो अजर कबूल फरमा या अल्लाह इन आश के रसूल जो वेण कबूल फरमा या अल्लाह इन आश के रसूल जो बुधण कबूल फरमा बुधी करे अमल करण जी तौफीक अता फरमा ये को भी साईं जन मीलाद करावा या अल्लाह के दुख दी देखार दे या अल्लाह के
दुखियो दी न देखार जा मुस्तफा जो सदको जियो खाली झोलियो न बाबू जे नूर सा भरपूर अता फरमाया आमीन जेकी जे मुसीबत तकलीफ सब जा बेड़ा पार अता फरमाया साईं मीर नादर अली अपनो साहब या अल्लाह रखे बाबू जे बंद जो सदको जी एसपी बना जा दस्तगीर सरकार जो सदको के हां या अल्लाह रखे बाबू जे एसपी में से रहमत अता फरमाया बाबू जे बच्चन जो सदको साईं ना एसपी आए अल्लाह से उनके घर के बदल के आबाद अता फरमाया या अल्लाह जिथे भी कदम लगे उनकी कामयाबी अता फरमाया आमीन जिथे भी कदम हो जो उनकी कामयाबी अता फरमाया सैयदी को साहब उनके घर के बदल के आबाद फरमाया सैयदी को साहब दे रहमत अता फरमा मुस्तफा जे मीलाद दी ये सजावट कई थो मुस्तफा जी रहमत गेला ये सजावट कई थो या अल्लाह ये कबूल अता फरमाया मुस्तफा जो मीलाद के थो या अल्लाह जो कबूल अता फरमाया आमीन जे बच्चन जो सदको के भी साइड के कमर में रुकावट दूर अता फरमा आमीन साहब दे रहमत अता फरमाया या अल्लाह जे के भी हाजिर जमात हाजिर आशिक रसूल जे के भी आया है ना या अल्लाह झोला खाली खाना मुस्तफा जी आमद जो सदको भरे वजो आमीन मुस्तफा जी आमद जो सदको भरे वजो आमीन मुसीबत दूर फरमा मुश्किलात दूर फरमा या अल्लाह जे भी हाजिरी मिली उनके के जो भी मौत आ या अल्लाह उनके के जो भी मौत आ मुस्तफा जी आमद जो सदको सफिया मेरा पार फरमा जेके बच्चा ना के नेक साल बच्चा अता फरमाया दुआ कबूल मदद रसूल ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल ये नारे जो जवाब जो तो नारे खाको सही मुफ्ती साहब जो किताब थी तो नारे तकबीर हिम्मत मदे नारे तकबीर